अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज बेहतरीन खुशखबरी खणी तव्हांजी खिदमत में हाज़िर थियो आहियां। सो ही आहे त राय इस्लाम प्लेटफॉर्म तव्हांजी खिदमत में आउं पेश कंदुसि हिकु बेहतरीन प्रोग्राम, जंहिं प्रोग्राम में अवां जे सुवालनि जा जवाबात बेहतरीन नमूने सां अवां जी खिदमत में अर्ज़ु कंदुसि। जेकॾहिं अवां को इस्लामी सुवाल पुछणु चाहियो था या इस्लाम जे हवाले सां का ॻाल्हि पुछणु चाहियो था त अवां पंहिंजो सुवाल हिन वीडियो जे कमेंट में पंहिंजो सुवाल, पंहिंजो नालो ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखो ऐं कमेंट में मोकिले छॾियो। इंशाअल्लाह प्रोग्राम जे दौरान ऐं उन प्रोग्राम में अवां जे सुवालनि खे बि शामिलु कयो वेंदो ऐं अवां जे सुवालनि जा बेहतरीन नमूने सां जवाबात अर्ज़ु कया वेंदा। त प्यारा दोस्तो, हीउ बेहतरीन प्रोग्राम आहे। ऐं तमामु दोस्तनि सां गुज़ारिश कंदुसि हिन प्रोग्राम में भरपूर शिरकत कयो ऐं पंहिंजा सुवालात पुछा कयो। यकीनन इंशाअल्लाह कोशिशि कबी त अवां जे सुवालनि जा ऐं बेहतरीन नमूने सां अवां जी खिदमत में ऐं जवाबात अर्ज़ु कयां। तमामु दोस्तनि सां गुज़ारिश आहे त जेके असांजे चैनल ते नवां आहिनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तो, अॼु ही बेहतरीन ख़ुशख़बरी तव्हांजी खिदमत में पेश कई। वरी नई मालूमात में अवां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।